फेर कीअं लिखियो आहे छा लिखियल आहे छिके चवां पढ़ी सुरियल लक्षण वारो माण्हू हुजे त मां हिन खां पढ़ायां त छा लिखियल आहे इहो हमरा अचे त मां हिन खां पुछां बेटा हे त पढ़ी मूंखे ॿुधायो छा लिखियल आहे अहिड़ा पादर हणंदो साईं छो मां तोखे चवां थो पढ़ी ॿुधा तूं वरी गारियूं थो ॾी मूंखे वरी पढ़ी ॿुधा अरे मां अड़जी वियुसि लिखियल त इहो आहे अहिड़ा पादर हणंदो साईं अहिड़ा पादर हणंदो साईं अहिड़ा पादर हणंदो मां तुंहिंजे घर गिड़ियो आहियां न तो पाइण चई न कोई निकर ॿियो को चलो मां हुन खां पढ़ायां इहे त सभु जाइल की ख़बर ई नथी पए अहिड़ा पादर हणंदो साईं तुंहिंजे घरां थो खण तूं मां तोखे मूंखे पढ़ी ॿुधायां तूं पादर हणंदो वरी पढ़ी मूंखे ॿुधा अहिड़ा पादर हणंदो साईं बाबा इतने गुदाए कर मां गर्मी आ गाड़ी लाए कर मां अब कुछ मोकल भरिया हो 13000 मोकल वाजाली 50000 यार बच्चा को टिकट टिकट तू को छा कुछ बा मरिया हूं सफा कुरान बाटे ना घर में रिली भी ना रात पलाल दे दो बाबा 500 बस मोकल 500 एटा 15000 का नीति हो साला जल्दी कर बा अल्लाह का का जेगा में घर में गुदाए आए तेला गुडू पाटल रुमाल पहनते तो घुमंदो आई गदा no.